वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। या निसाअन नबी लस्तुन्ना कअहदिम मिनन निसाइ इन इत्तक़ैतुन्ना फला तख़दअन बिल-क़ौलि फ़यत्मअल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरदुन वक़ुल्न क़ौलन मअरूफ़ा वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलिय्यतिल ऊला वअक़िमना अस्सलात व आतीना अज़्ज़कात व अतिअना अल्लाह व रसूलह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैति व युत्तहिरकुम तत्हीरा वज़्कुरना मा युतला फ़ी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिक्मह इन्नल्लाह कान लतीफ़न ख़बीरा। अज़ीज़ दोस्तों, अॼोकी हीअ पुरवकार तक़रीब तक़सीम इनामात व ऐलान नताइज मदरसा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी तालिबात जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ मुक़ररु कई वई आहे ऐं मूंखे इंतिज़ामिया जे तरफ़ां जेको उन्वान सुपर्द कयो वियो आहे औरत जी तालीम ऐं तरबियत जी अहमियत ऐं ज़रूरत, ऐं कोशिश करे इंतिहाई इख़्तिसार सां मौसम जी नज़ाकत खे ॾिसंदे चंद गुज़ारिशूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। असुल ख़िताब असांजे उलमाए किराम जा आहिनि, इंशाअल्लाह जेके तव्हां तफ़सीली किताब ॿुधंदो ऐं चंद तमीदी कलिमात तव्हांजे साम्हूं पेश करे पंहिंजी गुफ़्तगू खे समेटण जी कोशिश कंदुसि। जहिड़ी तरह इस्लाम में तालीम ऐं तरबियत जे लाइ मर्दनि जो किरदारु आहे, ओड़ी तरह औरतुनि जो भी किरदारु रहियो आहे। जीअं अरबी जो मशहूर मक़ूलो आहे अन-निसाउ शक़ाइक़ु रिजाल, औरतूं बि मर्दनि जे मिसल आहिनि। जीअं शरई अहकाम अल्लाह सुब्हानहु व तआला मर्दनि जे लाइ मुक़ररु कया आहिनि, ओड़ी तरह अल्लाह सुब्हानहु व तआला शरई अहकाम औरतुनि जे लाइ बि मुक़ररु कया आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ चंद अहकामनि में, अक्सर अहकामनि में मर्द ऐं औरत ॿई शरीक आहिनि। अहिड़ी तरह जीअं असां पंहिंजे औलाद मां पुटनि खे दीनी तालीम या दुनियावी तालीम ॾियारियूं था, ओड़ो ई हक़ न्याणियुनि जो बि आहे। असां न्याणियुनि जी बि दीनी तरबियत कयूं, दीनी तालीम ॾियूं। जीअं पुटनि जो हक़ आहे, न्याणियुनि जो बि हक़ आहे। पर कई असांजा मुस्लमान इन मामले में वॾी कोताही जो शिकार आहिनि। असां पंहिंजे पुटनि खे कोशिश करे आला तालीम ॾियारींदा आहियूं, पर न्याणियुनि खे तालीम खां महरूम रखंदा आहियूं। हालांकि इहो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे, औलाद जे हक़नि जी हक़ तलफ़ी आहे। जीअं तव्हां पुटनि जा हक़ अदा करे रहिया आहियो, अहिड़ी तरह तव्हांजे मथां ज़रूरी आहे, फर्ज़ आहे त औरतुनि जा बि हक़ अदा कयो। हक़नि जे अंदरि ॿई बराबरि आहिनि।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एक हदीस बितौर मिसाल जिक्र किया तो मर्द ऐं औरत वालदेन जी नज़रुनि में हक़नि जे तौर ते बराबर आहिनि, ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे। इमाम मुस्लिम रहमतुल्लाह अलैह सही मुस्लिम में नौमान इब्न बशीर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां हिकु रिवायत आंदी आहे। नौमान इब्न बशीर रज़ी अल्लाह तआला अन्हु मां ॿई सहाबी आहिनि। पुटु नौमान सहाबी आहे, उनजो पीउ बि सहाबी आहे बशीर रज़ी अल्लाह। नौमान रज़ी अल्लाह तआला अन्हु चवे थो त मुंहिंजे पीउ इहो फ़ैसिलो कयो त पंहिंजी मिल्कियत मञा बितौरे हिबा जे बाग जो हिकिड़ो टुकड़ो मूंखे ॾिनो हुई त मुंहिंजी वालदा इन ॻाल्हि ते आमादा कनि थी। उन जो ला अर्ज़ा हत्ता तुशहिद अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वालदा चवण लगी ए बशीर, जेकॾहिं तूं पंहिंजे पुट नौमान खे पंहिंजे बाग जो हिसो ॾियणु चाहीं थो त आउं इन ॻाल्हि ते राज़ी कोन थींदुसि एसी ताईं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाहिद बनाए। इन मामले ते जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गवाह बनाईंदे पोइ आउं राज़ी आहियां, भले ॾे। बशीर रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे पुट नौमान खे वठी आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। मुख़्तलिफ़ अल्फाज़ आहिनि, किथे बाग जा अल्फाज़, किथे ग़ुलाम जा अल्फाज़। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त अल्लाह जा नबी, इन्नी नहल्तु इब्नी हाज़ा, मूं हिन पंहिंजे पुट नौमान खे पंहिंजी मिल्कियत मां हिसो ॾिनो आहे। पर हिनजी वालदा शर्त लॻायो आहे जेकॾहिं इन मामले ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गवाह हूंदा त पोइ आउं राज़ी आहियां। इन जे करे आउं तव्हां ॾे हली आयो आहियां त इन मामले ते तव्हां गवाह थियो, तव्हां शाहिद रहिजो त मूं पंहिंजे पुट खे पंहिंजी मिल्कियत जो हिसो ॾिनो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बशीर रज़ी अल्लाह तआला खां हिकिड़ो सवाल कनि था। पाण फरमाई अनहल्त कुल्ल वलदिक, ए बशीर, जीअं तूं नौमान रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजी मिल्कियत जो हिसो ॾेई वियो त अहिड़ो साॻियो हिसो तो सभिनी पंहिंजे औलाद में बराबर तक़सीम कयो आहे। बशीर रज़ी अल्लाह तआला जो ला या रसूल अल्लाह, ये अल्लाह जा नबी न, आउं सिर्फ़ पंहिंजे हिन पुट खे ॾियणु चाहियां। मुंहिंजो ॿियो औलाद आहे, ॿिए औलाद में मूं का बि शइ तक़सीम कोन कई आहे। बाज़ मुअर्रिख़ीन मुफ़स्सिरीन वज़ाहत लिखी आहे त उन वक़्तु बशीर रज़ी अल्लाह तआला जो ॿियो औलाद सिर्फ़ हिकिड़ी न्याणी हुई। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाए फ़इन्नी ला अशहदु अला जौर, पाण फरमाई पोइ इहो ज़ुल्म आहे, ऐं इन ज़ुल्म ते कॾहिं बि शाहिद कोन थींदुसि। जेकॾहिं तूं हिन पुट खे हिसो ॾेई वियो पोइ तुंहिंजे मथां फर्ज़ आहे पंहिंजी न्याणी खे बि हिसो ॾे, हिसे में बराबरी कर। जेकॾहिं हिसो नथो ॾे बराबरी सां पोइ इहो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ज़ुल्म ते कॾहिं गवाह कोन थी। इन हदीस मां मालूम थियो कोई वालदेन और फिक्र कर जिन खे अल्लाह औलाद जी नेमत सां नवाज़ियो आहे, जेके पुटनि खे बेशुमार नेमत सां नवाज़ींदा आहिनि ऐं नियाणियुनि खे महरूम रखंदा आहिनि। इहो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खे ज़ुल्म करार ॾिनो त
तो मुझे चवण जो मक़सद इहो आहे जहिड़ी तरह पुटनि जो हक़ आहे न्याणियुनि जो बि हक़ आहे। वालिदैन जे मथां ॿिन्ही जी ज़िमेदारी आहे। जेकॾहिं वालिदैन पुटनि जा हक़ अदा करे रहिया आहिनि ऐं न्याणियुनि जे हक़नि में कोताही जो शिकार आहिनि, उनखे पंहिंजी आक़िबत जो फ़िक्र करणु घुरिजे। मन किथे अल्लाह उनखां नाराज़ न थी वञे, अल्लाह ताला उनखां नेमतूं खसे न छॾे, उहे अल्लाह जी नेमतुनि खां महरूम न थी वञनि। उन्हनि खे अल्लाह जो ख़ौफ़ करणु घुरिजे। जहिड़ी तरह तव्हां पंहिंजे पुटनि खे तइलीम ॾियारियो था, अहिड़ी तरह तव्हांजे मथां ज़रूरी आहे त पंहिंजी न्याणियुनि खे बि दीनी तइलीम ॾियो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दौरे मुबारक में सहाबियात खे दीन जी तइलीम ॾींदा हुया। असां वटि वरी इहा शइ ऐब शुमार थींदी आहे त औरत मर्द खां तइलीम हासिल नथी करे सघे ऐं मर्द औरत खां तइलीम हासिल नथो करे सघे। हालांकि इहो नज़रियो गैर शरई नज़रियो। शरीयत में अल्लाह ताला तइलीम जे मामले में खुली इजाज़त ॾिनी, का पाबंदी कान्हे। मर्द औरत खां तइलीम हासिल करे सघे थो ऐं औरत मर्द खां तइलीम हासिल करे सघे थी। शरई इजाज़त आहे। जैसे कि असां मायूब सम्झूं पिया, इहो असांजी नज़र में मायूब आहे, पर क़ुरान ऐं सुन्नत इन शइ खे मायूब कोन कयो, खुली इजाज़त। पैगंबर अलैहिस्सलाम इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सही बुखारी में बाब क़ाइम कयो आहे त इंसान वक़्त जो हुक्मरान या आलिम औरतुनि जे लाइ हिकु मख़सूस ॾींहुं मुक़ररु करे। औरतुनि जे लाइ अहिड़ो मख़सूस ॾींहुं मुक़ररु करे जे ॾींहं में तइलीम हासिल करण वारियूं उनजे साम्हूं सिर्फ़ औरतूं हुजनि। इहो बि जाइज़ आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इस्तिलाल कयो आहे हिकु हदीस शरीफ़ में। पैगंबर अलैहिस्सलाम जो सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु मां बयान कनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कुझु औरतूं हली आयूं, चवण लॻियूं ग़ालिबन रिजाल या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां कुझु दीनी मसला सिखण जे लाइ तव्हां ॾे ईंदियूं आहियूं, पर तव्हांजी मजलिस में अक्सर मर्द हूंदा आहिनि। असां शर्म जे करे हया जे करे मजलिस मां वापसि रवानी थी वेंदियूं आहिनि। तव्हां खां सवाल नथियूं करे सघूं। इजअल लना यौमन, असांजे लाइ हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो जंहिं ॾिहाड़े ते तव्हां ऐं असांजे विच में ॿियो मर्द न हुजे, सिर्फ़ तव्हां हुजो या असां औरतूं हुजूं ऐं तव्हां खां असां दीनी मसला सिखूं। फजअल लहुन्न यौमन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं हुनजे लाइ मुक़ररु कयो। माण्हू हफ़्ते में फलाणो ॾींहुं तव्हांजो आहे, जंहिं ॾिहाड़े ते तव्हां अचिजो ऐं मूंखां दीनी मसला सिखो। इन हदीस मां इस्लाह आई त औरत मर्द खां दीनी मसला सिखी सघे थी। इन में का शर्म जी ॻाल्हि कान्हे, हया जी ॻाल्हि कान्हे। उन ॾिहाड़े ते जंहिं ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे दीनी तइलीम ॾेई रहिया, अचानक उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु अची वियो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जीअं आयो, उमर बिन ख़त्ताब जो आवाज़ ॿुधी औरतूं पर्दे जे पुठियां लिकी ख़ामोश थी वई रही। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जी शख़्सियत में अल्लाह ताला वॾो रोब रखियो, वॾो दबदबो रखियो। जीअं उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला आया त औरतूं पर्दे जे पुठियां ख़ामोश थी वई रही
ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराइनि पिया, खिलनि पिया। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु पुछनि था, अल्लाह जा नबी छा मामलो आहे? पाण ॿुधायूं तुंहिंजे अचण खां पहिरीं हिन पर्दे जे पुठियां औरतूं वेठियूं आहिनि, जेके बुलंद आवाज़ सां मूंसां ॻाल्हायूं ते गुफ़्तगू बि कयूं, मसला बि पुछूं। जीअं तूं आयो आहीं ख़ामोश थी वेई रहियूं। अल्लाह तोमें एॾो रोब रखियो। मा सलकत फज्जन इल्ला सलक शैतान फज्जन गैर फज्जिक। पाण फरमाए उमर, अल्लाह ताला तोमें एॾो रोब रखियो, जे रस्ते तां तूं ईंदो आहीं उन रस्ते खे शैतान बि मटाए छॾींदो। शैतान वो रस्तो छॾे ॿियो रस्तो इख्तियार कंदो। अल्लाह एॾो तोमें रोब रखियो, लिहाज़ा तूं जे अचण सां ही औरतूं ख़ामोश वेठल आहिनि। इहो तुंहिंजो रोब आहे, तुंहिंजी शख़्सियत जो रोब आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु औरतुनि सां मुख़ातिब थिया, या अदुवाति अनफुसिकुन्न अतहबननी वलम तहबन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु चवनि था, ए पंहिंजे जान जूं दुश्मनूं, यानी अकुल जूं कमज़ोर औरतूं, तव्हां मुंहिंजो डपु कयो छो? मुंहिंजो ख़ौफ़ ऐं मुंहिंजी रोब तव्हांजे मथां हावी आहे। वलम तहबन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो पैगंबर आहे। छा अल्लाह जे पैगंबर जो ख़ौफ़ ऐं डपु तव्हांखे कोन्हे? यानी इन हदीस मां मालूम थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे बि दीनी तालीम ॾींदा हुया। उम्मुल मोमिनीन सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो हुजरो, उन दौर में हिकु मदरसो हूंदो हुयो, यानी सहाबा ईंदा हुआ उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा दीन जा मसला सिखण जे लाइ। हिकिड़ो वाक़ियो तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सहीह बुखारी में इन वाक़े खे ज़िक्र कयो। अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जो दौरे खिलाफत हो। अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु मां उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा ने माले गनीमत या बैतुल माल जे माल मां कुछ सादो सामान मोकिलींदा हुया। ऐं उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा एॾी सखी ख़ातून हुई, जेको बि माल अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जे तरफ़ां ईंदो हुयो, उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा उहो माल अल्लाह जे राह में सदको करे छॾींदी। अल्लाह एॾी सखावत ॾिनी। ईमान हो, अल्लाह ताला ईमान जी दौलत सां नवाज़ियो। रसूलुल्लाह जी घरवारी उम्मुल मोमिनीन जेको भी सादो सामान ईंदो हुयो, अल्लाह जे राह में वक़्फ फी सबीलिल्लाह सदको। ऐं असांजे दौर में औरतुनि में बिलख़ुसूस सदके जी वॾी कमज़ोरी। हालांकि औरत खे सदका घणा करणु घुरिजनि, जेतिरो अल्लाह नवाज़ियो आहे पंहिंजी ताक़त मुताबिक़ अल्लाह जे राह में सदका घणा करणु घुरिजनि। छो जो रसूलुल्लाह में फरमान आहे, पाण औरतुनि खे मख़सूस हुकुम कयूं, या मअशर निसाई तसद्दक़न फइन्नी उरीदुकुन्न अक्सर अहलिन नार। पाण फरमाए, ए औरतुनि जी जमात, तव्हां अल्लाह जी राह में सदका घणा कयो। फइन्नी उरीदुकुन्न अक्सर अहलिन नार। छो जो मूं जहन्नम जी बाहि में घणे में घणियूं औरतूं ॾिठियूं आहिनि। अल्लाहु अकबर। औरतुनि जो तइदाद जहन्नम में मर्दनि जे मुक़ाबले में घणो हो। औरतूं तमामु घणियूं जहन्नम में दाख़िल थियूं। अल्लाह ताला असांजी औरतुनि खे पनाह में रखे। औरतुनि जे मथां लाज़िम आहे, फर्ज़ आहे त अल्लाह जी राह में सदको ॾियनि। हिकिड़ी औरत उथी बीठी, उन सवाल कयो, बिमा या रसूल अल्लाह,
या अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि जो तइदाद जहन्नम में घणो छाला ही दाख़िल थी पाण ॿियनि गुनाहनि जो ज़िक्र कयो पाण फरमाए तुक्सिरन लान व तकफुरन अलअशीर तव्हां में ॿ गुनाह तमामु घणा आहिनि हिकिड़ो त तव्हांजी ज़बान ते लानत जा लफ़्ज़ घणा हूंदा आहिनि औरत हर मामले में लानत इस्तेमालु कंदी ॿार जे मथां लानत घर वारे जे मथां लानत जंहिंसां झगड़ो थियो उन जे मथां लानत औरत जी ज़बान लानत में घणो इस्तेमालु थींदी पाण फरमाए इन गुनाह जे करे ज़बान जी हिफ़ाज़त न करण जे करे घणे में घणियूं औरतूं जहन्नम में दाख़िल थियूं व तकफुरन अलअशीर ऐं ॿियो गुनाह इहो आहे जो तव्हां पंहिंजे घर वारे जी नाफ़रमानी कंदी हुई पंहिंजे मुड़ुस खे सताइण उनजी नाफ़रमानी करणु उनखे ईज़ाइण इहो अहिड़ो गुनाह आहे जंहिं गुनाह जे करे घणे में घणियूं औरतूं जहन्नम जो खाज वञनि जहन्नम जी बाहि में दाख़िल थियूं त उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा सखी ख़ातून हुई त अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु पैगाम मोकिलियो लतंतहियन आयशतु औ लअहजुरन अलैहा अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा ने पैगाम मोकिलियो वञो वञी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे ॿुधायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जो पैगाम लतंतहियन आयशतु आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे खपे तो जेको माल ऐं बैतुल माल मां मोकिलियां पियो उहो पाण इस्तेमालु करे पंहिंजी ज़रूरत पूरी करे सदको न करे औ लअहजुरन अलैहा जेकॾहिं उहो माल पाण इस्तेमालु न कंदी सदको कंदी रहंदी ऐं बैतुल माल मां उनजी रसद बंदि करे छॾींदसि बैतुल माल मां उनखे का बि शइ कोन मोकिलींदसि त आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा नाराज़ उम्मुल मोमिनीन हुई ऐं अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जी सॻी मासी हुई अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी वालिदा उनजो नालो अस्मा हुई रज़ियल्लाहु तआला अन्हा अस्मा बिन्त अबी बकर रज़ियल्लाहु तआला अन्हा ऐं आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा अबू बकर जी ॿी ॼणी यानी अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी सॻी मासी आहे जॾहिं पैगाम पहुतो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जो ए आयशा पंहिंजा सदका बंदि कर जेकॾहिं ईअं न कंदीअ ऐं बैतुल माल मञा ॾियण बंदि करे छॾींदुसि त आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा नाराज़ थी अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर सां ॻाल्हाइण बंदि करे छॾियो जॾहिं अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु सां ॻाल्हाइण बंदि थियो त अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु खे अफ़सोस थियो नदामत थी पेशेमानी थी त सॻी मासी नाराज़ आहे ऐं उन सां गॾु उम्मुल मोमिनीन बार बार परचाइण जी कोशिशि कई त आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा परचण जे लाइ तयारु न थी त अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर इहो कदम छो खयो आऊं त अल्लाह जे राह में सदको बि कयो ही केरु थींदो आहे जेको मूंखे सदके खां में रोके अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु नियापा मोकिलिया उम्मुल मोमिनीन ठुकराए छॾियो नाराज़ हुई नाराज़गी जो इज़हार हो बिलाख़िर अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर बहानो बनायो ॿ सहाबी पाण सां गॾु वरितई ॿिन्ही सहाबनि खे चई आऊं तव्हां सां गॾु हलां थो उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जे दरवाज़े ते पोइ जॾहिं पाण दरवाज़े ते पहुचूं तव्हां इजाज़त वठिजो मुंहिंजो नालो न खणिजो उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां अंदर हुजरे में दाख़िल थियण जी इजाज़त घुरिजो पर मुंहिंजो नालो न खणिजो मुंहिंजो नालो खणंदो इजाज़त कान मिलंदी छो जो आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा मूंखां नाराज़ आहे उहे ॿई सहाबी दरवाज़े ते आया उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां दीनी मसइलो पुछण जे लाइ इजाज़त घुरियो
आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा पर्दो लगायो, अंदर दाखिल थी, अंदर अचण जी इजाज़त ॾिनी, अंदर हुजरे में दाखिल थी। तो सहाबा सब पुछन था, इजाज़त वठन था, अकुल्लुना नदखुल, सभई दाखिल थियूं। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे इहा ख़बर कान हुई त हिननि सां गॾु अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर भी मौजूद है। तो आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां पुछनि पिया, अकुल्लुना नदखुल, छा सभई अंदर अचूं? आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा सभिनी जी इजाज़त ॾिनी। जॾहिं अंदर दाखिल थिया तो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु पर्दो हटाए उम्मुल मोमिनीन जे अंदर हलियो, वञी कदमनि में किरी पियो, रोई माफ़ी घुरी। आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा माफ़ कयो, दरगुज़र कयो। उन खां पोइ बाज़ रिवायतनि में 30 या बाज़ में 40 जो ज़िक्र। अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु 30 या 40 घोड़ा सामान जा भरे आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा ॾे मोकिलियो। ऐं आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा सब जो सब माल अल्लाह जे राह में फी सबीलिल्लाह सब को करे छॾियो। एॾी सखी ख़ातून। तो इन हदीस जे पेश नज़र, इन वाक़े जे पेश नज़र इहा शइ साबित थी त सहाबा किराम उम्मुल मोमिनीन सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां दीनी मसला पुछंदा हुआ। ऐं आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो हुजरो उन वक़्तु गोया के मदरसो हुयो। सहाबा जो ख़वातीन भी ईंदियूं हुयूं, अंसारी मुहाजिरीन जो ख़वातीन ऐं मर्द हज़रात भी ईंदा हुया। घरेलू मसाइल जेके असां ताईं पहुता आहिनि, इहे मसाइल बयान करण वारियूं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर वारियूं आहिनि। 2200 रिवायतूं सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां मरवी आहिनि। अंदाज़ो लॻायो अल्लाह ताला केॾो इल्मु ॾिनो, केॾो अल्लाह ताला इल्मु अता कयो। ही इल्मु हुयो जंहिंजो अल्लाह जो हुकुम हुयो। कुरान हकीम में अल्लाह ताला कहिड़ो हुकुम ॾिनो, वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा। अल्लाह ताला जो हुकुम हुयो, ए पैगंबर जो घर वारियो, तव्हां पंहिंजे घरनि में अल्लाह जे कुरान के ऐं रसूल जे फरमान के ॿुधी यादि कंदी कयो। वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन, जेको बि तव्हांजे घरनि में कुरान मजीद पढ़ियो वञे, मिन आयातिल्लाह, अल्लाह जो कुरान पढ़ियो वञे, वल हिकमा या रसूलुल्लाह जी हदीसूं पढ़ी वञे, वज़कुरन उनखे यादि रखो। उम्मुल मोमिनीन उम्महातुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हुन सभिनी अल्लाह जे कुरान खे बि यादि रखियो ऐं रसूलुल्लाह जा फरमान बि यादि रखियो। ही दीन असां ताईं पहुतो आहे। घरेलू मसाइल पहुता आहिनि, तहारत जा मसाइल, गुस्ल जा मसाइल, हैज़ जा मसाइल, निफास जा मसाइल, ये मसाइल कीअं बयान कया? उम्महातुल मोमिनीन खां अहिड़ा घरेलू मसाइल असां ताईं पहुता आहिनि। जेकॾहिं औरतुनि जो इहो किरदारु न रही आहे, असां अधु इल्म खां महरूम थी वञूं। अधु जेका घरेलू ज़िंदगी आहे उनजो इल्मु उन खां महरूम थी वञूं। इहो उम्महातुल मोमिनीन जी कुर्बानी, जिन अल्लाह जे क़ुरान खे बि यादि रखियो ऐं रसूलुल्लाह जे फरमान खे यादि रखियो। इन मां मालूम थियो अल्लाह जो हुकुम आहे, ए पैगंबर जूं घर वारियूं, तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो ऐं हदीसूं पढ़ो। औरतुनि खे अल्लाह हुकुम कयो त औरत क़ुरान बि यादि करे, क़ुरान हिफ़्ज़ करे ऐं रसूलुल्लाह जा फरमान बि हिफ़्ज़ करे। ऐं मर्द ऐं औरत ॿिन्ही जे लाइ तइलीम बराबरि आहे, तइलीम में को फ़र्क़ु कोन्हे। असां वरी फ़ख़्रिया अंदाज़ में बयानु कंदा आहियूं, यार मुंहिंजी न्याणी फलाणी यूनिवर्सिटी में तइलीम बि हासिल करे। चवंदा आहियूं न, मुंहिंजी न्याणी फलाणी यूनिवर्सिटी में तइलीम बि हासिल करे, मुंहिंजी न्याणी फलाणी यूनिवर्सिटी मञा PhD कई आहे। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी गैर मुस्लिम मुल्कनि में असां पंहिंजो न्याणियूं छॾे ईंदा आहियूं। छाजे लाइ?
आला तालीम भी हासिल करे। या कहिड़ी आला तालीम? कुरान ऐं सुन्नत खां अलावा दुनिया में का बि आला तालीम कोन्हे। कुरान ऐं सुन्नत जो इल्म आहे, नूर आहे, अल्लाह जी वही आहे, इन जो मुक़ाबिलो दुनिया जी का बि तालीम नथी करे सघे। लखे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटियूं तमामु जमा कयो, हिकिड़े मामूली नंढे मदरसे जो मुक़ाबिलो नथी करे सघे। अल्लाह ताला एॾो शान ऐं मक़ाम हिन मदारिस खे ॾिनो आहे। दुनिया जी का बि यूनिवर्सिटी हिकु नंढे मदरसे जो मुक़ाबिलो नथी करे सघे। अल्लाह ताला जो इल्म जो शान आहे, वही जो शान आहे, पैगाम वही जो मक़ाम आहे। त लिहाज़ा नियाणियुनि खे तव्हां दीनी तालीम ॾियो। तव्हां यूनिवर्सिटी में छॾे अचो था, मखलूत निज़ाम आहे, मखलूत निज़ाम। मर्द ऐं औरतूं गॾु तालीम हासिल पयूं कनि। हीअ छा आहे? बेपर्दगी, ज़ुल्म ऐं बरबरियत। पोइ उन खां पोइ नतीजा छा निकिता आहिनि? आए ॾींहुं असांखे इहा शइ ॿुधण में जे फलाणो केस थियो, फलाणो वाक़ियो पेश आयो। नतीजो इहो निकितो औरत मां या मर्द मां हया निकिरी। जेका औरत यूनिवर्सिटी जी तालीम हासिल करे, अक्सर उन औरतुनि में पर्दो कोन हूंदो, पर्दे खां महरूम हूंदियूं आहिनि। इल्ला माशा अल्लाह, थी सघे थो का अहिड़ी अल्लाह जी बानी हुजे अहिड़े माहौल में बि पंहिंजी हिफ़ाज़त करण वारी हुजे। अल्लाह ताला कुझु बानियूं पैदा कयूं आहिनि जिन खे अल्लाह ताला इल्म ॾिनो आहे, शऊर ॾिनो आहे, ख़ानदानी घराणी जूं हूंदियूं आहिनि, दीनी घराणी जूं हूंदियूं आहिनि। अल्लाह ताला हर जाइ ते उनखे महफ़ूज़ रखियो। पर अक्सर यूनिवर्सिटियुनि जो हाल असांजे साम्हूं मखलूत निज़ाम आहे, मखलूत तालीमी निज़ाम, जंहिंसां फितना ई फितना जनम वठंदी आहे। असांजो मुआशिरो तबाही जे किनारे ते पहुतो। अज़ीज़ो, तव्हांजे मथां अव्वल हक़ इहो आहे त पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियो। हाला वारो, मुलाबाश कानूनी वारो, तव्हांखे त मुबारकबाद हुजे जो तव्हांजे महल में नियाणियुनि जे तालीम जो इदारो मौजूदु आहे। अल्लाह जो शुक्र अदा कयो। इहा अल्लाह जी अज़ीम नेमत आहे। जेतिरो अल्लाह जो शुक्र अदा करणु घुरिजे ओतिरो घटि आहे। जो तव्हांखे घर वेठे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जा पैगाम ॿुधण में मिलनि पिया। तव्हांजी नियाणियुनि जी कमा हक़ क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ तरबियत थिए पई। इहो अल्लाह जो शुक्र अदा कयो। हिन इदारे जा भाउ बेली बणिजी वञो, हिन इदारे जा सपोर्टर बणिजी वञो, हिन इदारे जा ख़ादिम बणिजी वञो, हिन इदारे जा रुकन बणिजी वञो। हीअ इदारा तव्हांजे लाइ ज़ीनत आहिनि, तव्हांजो सिंगार आहिनि, तव्हांजे महले जो सिंगार आहे। मुस्लमानो, हिननि जो क़दुरु कयो। इहो उलमाए किराम जो महिनतुनि अल्लाह ताला जज़ाए ख़ैर अता फरमाए। असांजे फाज़िल दोस्त मौलाना अब्दुल अज़ीज़ काका हाफ़िज़हुल्लाह खे ऐं उनजी अहलिया खे जेके महिनतूं करे, जफ़ाकशूं करे तव्हांजे हिन महले में तव्हांजी नियाणियुनि जी कमा हक़ तरबियत करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह अल्लाह जो महिनतूं क़बूल करे। अल्लाह ताला हिन इदारे खे मज़ीद तरक़ी अता फरमाए। हिन मां जेके आलमात फाज़िलात फारिग थियूं आहिनि, अल्लाह ताला जे सीने खे नूर सां भरे छॾियो। अल्लाह ताला जे इल्म खे वधाइण में कदम वधाइण जी हुनखे तौफ़ीक़ अता फरमाई। यकीन ॼाणो ही वॾो सदक़े जारी आहे। तव्हांजो सरमायो जेको हिन मदरसनि में ख़र्च थींदो न, इहो सरमायो वॾो क़ीमती आहे। हिनखे मामूली न सम्झो। अल्लाह जो शुक्र अदा कयो। अल्लाह तव्हांखे बहितरीन मौक़ो ॾिनो आहे जिते तव्हांजो क़ीमती सरमायो ख़र्च पियो थिए। तव्हांजो रुपयो रुपयो बि अल्लाह जे फज़ल सां ज़ाया कोन पियो थिए, क़ीमती पियो बणिजे। का पाई बि तव्हांजे ज़ाया कोन पई थिए। कम हक़ तरबियत थिए पई। तव्हां हाणे ॿुधो त हिन मदरसे मां कुझु नियाणियूं फारिग थियूं आहिनि। सुभान अल्लाह, मामूली इदारो आहे, गली में इदारो आहे, पर नियाणियूं क़ुरान ऐं सुन्नत जो नूर हासिल करे फरागत हासिल करे चुकियूं आहिनि। ऐं त तव्हांखे मुबारकबाद ॿियो ॾियां। अल्लाह तव्हांजो ही महिनतूं क़बूल करे, हिन इदारे खे अल्लाह क़ाइम रखे। मुस्लमानो ही नियाणियुनि जो हक़ आहे, हिनखे तालीम ॾियो। जीअं औलाद में औरत आहे, ॿार में जीअं पुटु आहे, जीअं नियाणी आहे, ॿई सदके जारी में बराबरि आहे।
रसूल अल्लाह फरमाने त इंसान गुज़ारे वेंदो इज़ा मातल इंसान इनक़ता अन्हु अमलु, जॾहिं इंसान वफ़ात करे वेंदो त अमल जी सिलसिला ख़त्म थी वेंदो। इल्ला मिन सलास, सिवाय 3 क़िस्मनि जे सदक़नि जी, उहे जारी रहंदा। उहे कहिड़ा आहिनि? उनमां हिकिड़ो ई वलदिन सालिहिन यदउ लहु, पाण फरमायूं जॾहिं इंसान को नेक औलाद छॾे वञे, वो नेक औलाद हुनजे लाइ दुआऊं करे, इहो इंसान जे लाइ बहितरीन सदके जारी आहे। औलाद में पुट बि आहे त न्याणी बि आहे। जीअं तव्हां पंहिंजे पुट जी तरबियत करे नेक बनायो था, क़ुरान जो हाफ़िज़ बनायो था, आलिम बनायो था, अहिड़ी तरबियत तव्हां न्याणी जी कई, उहा बि नेक बणिजी तव्हां लाइ सदके जारिया बणी। जे पुट औलाद आई, न्याणी बि औलाद, ॿिन्ही जी उहा ई तरबियत कयो, तव्हांजी वफ़ात खां पोइ तव्हांजो औलाद तव्हां लाइ सदके जारिया बणी। रसूल असां फरमाए मन कानत इंदहु अमतुन, हिकिड़ो माण्हू आहे जंहिं वटि ग़ुलाम बानी आहे, आज़ाद औरत कान्हे, ग़ुलाम बानी आहे। ग़ुलाम जो दर्जो छा आहे? ग़ुलाम खे मिल्कियत तसवुर थींदो, जेको वफ़ात खां पोइ विरासत में तक़सीम थी सघे थो, जेके खपाए सघे थो, विकिरो करे सघे थो, जंहिंजी कमाई ग़ुलाम जी मालिक जी आहे। ग़ुलाम खे मिल्कियत तसवुर थींदो आहे। पाण मन कानत इंदहु अमतुन, के माण्हू वटि ग़ुलाम बानी आहे, फअदबहा व अहसन तहदीबहा व अल्लमहा व अहसन तअलीमहा, ग़ुलाम बानी खे अदब सेखारे, सुहिणो अदब सेखारे, उनखे तइलीम ॾिनई ऐं बहितरीन तइलीम ॾियारी। सुम्मा अतकहा व तज़व्वजहा, पोइ उनखे आज़ाद करे उन सां निकाह करे छॾियो। इहा ग़ुलाम बानी उनखे जहन्नम जी बाहि खां रुकावट बची। अल्लाह अकबर, केॾी फज़ीलत आहे ग़ुलाम बानी जी फज़ीलत। जेके अल्लाह ग़ुलाम बानी ॾिनी, उनजी तरबियत कई, उनखे तइलीम ॾिनी, उनखे सुहिणे नमूने सां आज़ाद कई, वरी उनखे पंहिंजी घरवारी बनाए, घर जी राणी बनाई। अल्लाह ताला इन अमल जे करे उनखे इहो मक़ाम ॾिनो। इहा औरत उनजे लाइ क़यामत ॼाणे जहन्नम जी बाहि खां पर्दो बणी, उनखे जहन्नम जी बाहि खां आज़ाद करे छॾियो। पैगंबर अलैहिस्सलाम जा बेशुमार फरमान मौजूद आहिनि न्याणी जी तइलीम जे हवाले सां। पाण वञी अल्लाह ॿ न्याणियूं ॾिनी, ॿिए रिवाज में 3 न्याणियूं ॾिनियूं, ऐं उनजी तइलीम तरबियत जो ख़्यालु रखियो कि 3 न्याणियूं उनखे जन्नत में वठियूं। केॾो मक़ाम आहे, केॾी फज़ीलत आहे त पंहिंजी न्याणी जी कम हक़ूक़ तरबियत कयो। जीअं पुट तव्हांजे लाइ औलाद जी नेमत आहे, ईअं न्याणी बि तव्हांजे लाइ औलाद जी नेमत आहे। जीअं पुट जी तव्हां तरबियत कयो था, ईअं न्याणी जी तइलीम तरबियत कयो। टाइम पुॼण ते पुॼी चुको आहे ऐं मौसम इंतिहाई थधी आहे। पोइ चंद नसीहतूं तव्हांजे साम्हूं इंतिहाई इख़्तिसार सां ज़िक्र कयूं आहिनि। दुआ आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला इहे नसीहतूं असांखे सम्झी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाई। ऐं जेको मदरसो ही क़ाइमु आहे, इंशाअल्लाह अल्लाह ताला हमेशह पूरी दुनिया ताईं इन इदारे खे क़ाइमु ऐं दाइम रखे। इन इदारे मां अल्लाह ताला नूर ऐं इल्म जूं किरणियूं पैदा करे, जेके हिन माहौल खे रोशन कनि। क़ुरान ऐं सुन्नत जो पैगाम घर में पहुचे। न्याणी जी तरबियत थी वई, गोया के पूरे घर जी तरबियत थी वई। न्याणी जेका माउ सुभाणे बणजंदी, उहा औलाद जी तरबियत गाह आहे। सभ खां घर में औलाद जी तरबियत माउ खां शुरू थींदी आहे। माउ जेकॾहिं पढ़ियल लिखियल आहे, तरबियत याफ़्ता आहे, औलाद ओड़ो थींदो। जॾहिं माउ अणपढ़ियल हूंदी त औलाद जी ओड़ी तरबियत थींदी। हीउ बहितरीन मौक़ो आहे, हिन मां फ़ाइदो हासिल कयूं। अल्लाह हिन इदारे खे क़ाइमु रखे। असांजो उलमाए किराम जो महिनतूं अल्लाह क़बूल फरमाई। सर्वे इदारनि जो ख़र्च कयो आहे, अल्लाह ताला जो सदका क़बूल फरमाई। अल्लाह हिन खे सदके जारिया बनाई। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।